भिक्षा में 24 कलाक पवंदड़ बरसात वॾी तबाही मचाई आहे। 2 खां 3 फुट बरसात जो पाणी रस्तनि रोडनि ऐं ग़रीब मिसकीन बेपोच माण्हुनि जे घरनि में बीहण सबबि सवें कचा घर ढही पट थी विया आहिनि ऐं हज़ारें एकड़ फसल तबाह थी विया आहिनि, जंहिंसां आबादगारनि खे किरोड़नि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। बरसात जो पाणी सरकारी अस्पताल, अंबूरा चौक, लतीफ़ कॉलोनी, शेख महला, बुगिया महला, हुनरमंद कॉलोनी, फ़कीर कॉलोनी ऐं जरार शाह कॉलोनी में बीहण सबबि इंसाननि जी ज़िंदगी खे मफ़लूज बणाए छॾियो आहे। तेज़ तरीन बरसात में ॻोठ सलीराऊ में घर जी छिप किरण सबबि भगवानी, फौज, चतन ऐं रतनी ज़ख़्मी थी पिया। फ़कीर कॉलोनी जाइ किरण सबबि ग़ुलाम हुसैन पलीजो, संदसि घरवारी अज़ीज़ा पिणु सख़्तु ज़ख़्मी थी पिया ऐं भिक्षा में टाउन मुलाज़िम रांझू शेख जी 4 साला शुमाइला बरसात जे गंदे पाणी में ॿुॾी फौत थी वई। बरसात में मुतासिर थींदड़ ग़रीब मिसकीन बेपोच माण्हुनि सिंध टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। असां निकिरण जी कॾहिं वाह कान्हे का, असां नंढड़ा बचा 8 ॾींहं बुख ते वेठा आहिनि, असीं कहिड़े पासे वञी निकिरूं? असांजो मुल्क सॼो ॿुॾी वियो, असांजो घर सॼो ॿुॾी वियो। चौथों ॾींहुं असां को घर कोन खाधो आहे, पाणी में मूं अधु ते अधु मञा बचड़ा पे पाड़े में उते मथे उते नंढड़ा छॾे आयो आहियां। असीं पाण उथी पंहिंजो मदद कयूं, उन में बि असां मुंहिंजो त हाल कोन्हे, असीं माठड़ी कयो वेठा आहियूं अलाह जे आसरे ते। केरु कोन आयो आहे, बसि तव्हां आया आहियो, ॿियो केरु कोन आयो आहे। सॼो घर ॾिस किरियो पियो, हाणे कोट बि सॼो किरियो, हाणे केॾांहुं वञा? रिकॉर्ड तोड़ बरसातुनि पवण सबबि भिक्षा शहर ऐं आसपास जे ॻोठनि वसंदनि जे रोडनि, रस्तनि, घिटिन में पाणीअ जे नेकाल ऐं बरसात मुतासिरनि लाइ रिलीफ कमेटी ऐं ज़िले इंतज़ामिया के उपा न वरिता आहिनि। उन लाइ सिंध टीवी वारा दुख सुख में असां सां गॾु बीठा आहिनि ऐं असां वटि के बि चूंडियल नुमाइंदा वोटनि महिल वॾा वॾा पिजारा वॾियूं वॾियूं गाॾियूं कायो असां वटि बीठा आहिनि। साईं हीउ बि थियो, हीउ वोट असांखे ॾिजो, साईं हीउ फलाणा वोट असांखे ॾिजो, फलाणे पाड़े जा। हींअर त असां वटि को बि कोन आयो आहे, ॿार असांजा बीमार, हीउ बेयारो मददगार असीं वेठा आहियूं, घरनि में पाणी बीठो आहे। बुखारनि में असां अहिड़ो हाल आहे जो हाणे पंहिंजो रोज़गार कोन था करे सघूं, घर पंहिंजो कोन था ठाहे सघूं, अहिड़ो हालत आहे जो माण्हू पंहिंजो को कारोबार भी कोन थो करे सघे। सरकारी अस्पताल समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जे गंदे पाणी बीहण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढिया आहिनि, जंहिंमें नंढड़ा मासूम ॿार, औरतूं, पीउ सन वकोड़जी विया आहिनि। बरसात जे मुतासिरनि जी मदद लाइ सिहत खाते पारां न ई का मेडिकल टीम मोकिली वई आहे ऐं न ई शहर में को स्प्रे करायो वियो आहे, जंहिं सबबि भिक्षा ऐं उन जे आसपास में सिहत जी सूरताल ख़तरनाक शिकिल इख्तियार करे वरिती आहे। बरसात जे मुतासिर थियल माण्हुनि जी सहायता लाइ हिन वक़्त ताईं को बि चूंडियल नुमाइंदो तोड़े ज़िले आला अमलदार हिननि वटि न आयो आहे, जंहिं सबबि बरसात मुतासिर वॾी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुकूमत सिंध ऐं ज़िले हुकूमत खे घुर्जे त बरसात मुतासिरनि जी बहालीअ लाइ तकड़ा उपा वठनि त जीअं हू पंहिंजी ज़िंदगी खुशहाल गुज़ारे सघनि। कैमरामैन विजय कुमार सां गॾु ख़ुर्शीद बुगियो, सिंध टीवी न्यूज़, भिक्षा।